इमाम लंबिया फरमायो त अबू बकर ॿुधा चई त मां नंढड़ो हुउसि अबे अम्मा खे ॾाढो प्यारो हुउसि पोइ हिकिड़े दफ़े अबू मूंखे वठी हलियो बुतखाने में ईअं मुंहिंजी तबियत थोरी लजारी हुई हया वारी बाबू मूंखे बुतखाने ते वठी हलियो पोइ मूंखे ॾसई त हे वॾो बुत हे बुत हे बुत ईअं बुतनि जो तारीफ़ कराई पोइ मूंखे चई त हाणे इन्हनि जी बंदगी कर इबादत कर इन्हनि जे ॾाढो झुक मां न झुकियुमि चुप कयुमि बाबे हिकु ॿ दफ़ो चयो मां ख़ामोश रहियुमि बाबे जे दिलि में इहो ख़्यालु आयो त शायदि नंढड़ो आहे मूंखां हया थो करे तंहिंजे करे बाबे मूंखे चयो त चङो भला मां ॿाहिरि थो वञा तूं इन्हनि जी परस्तश कर पूॼा कर मां ॿाहिरि थो बीहां मां चयुमि त ठीकु आहे बाबो ॿाहिरि निकितो ॾिठुमि त ॿियो बि कोई कोन्हे बाबो बि दरवाज़े खां ॿाहिरि पोइ साईं हिकिड़ो नंढो बुत पियो हो पथर जो उहो मां बुत खयुमि हथ में नंढो ॾिठुमि ॾाढो सुहिणो उहो खणी करे वॾे बुत जे साम्हूं बीठुमि पोइ मां चयोमांसि त मूंखे कपिड़ा पुराणा आहिनि महिरबानी करे मूंखे कपिड़ा नवां ॾे बुत खे चयुमि हिकर चयुमि ॿीहर चयुमि जवाबु कोन आयो मां चयो त भला नथो ॿुधे या ॿुधी करे नथो ॾे चयोमांसि भला कपिड़ा नथो ॾे त मुंहिंजो पेट में बुख आहे कुझु मूंखे ॾे त मां खावां खाइण जे लाइ हेकर ॿीहर टीहर जवाबु न मिलियो मां हेॾे निहारियो त कोई कोन्हे उहो नंढो बुत पथर जो खणी हयोमांसि साईं मुंहिंजो धकु जो हयोमांसि त उहो ईअं बीठल हो को साईं मुंहिंजो जो पथर हयोमांसि उहो त किरी पियो त खड़को थियो त अबे ॿार ॿुधो बाबो तकड़ में भॼंदो आयो ॾिठई त बुत किरियो पियो आहे अचे मूंखे ॿाह खां वरितई त हे छा कई बसि मूंखे खणी गेले दड़का ॾिनई त केरु ॾिसी न वठे साईं मूंखे बुतखाने खां ॿाहिरि कढी वियो पर मूं ते कावड़ ॾाढी कई धक मूंखे न हीअं दड़का ॾाढा ॾिनई घर गेले वियो त ॿियो को न ॾिसे त असांजे इलाहनि जी बेइज़ती कई अथई घर में त मुंहिंजी अमड़ साइण चयुसि त छो थो मुंहिंजे बचे सां तूं विड़े छा कयो अथई त पोइ बाबे ॾसिस त हिन इलाह खे पंहिंजे खे धकु हणी केरियो आहे वॾे इलाह खे हुनखे धकु हयूं अथई उहो हेठि किरी पियो आहे तॾहिं हिनखे मां गेले आयुमि ख़ुदा खे त शुकुरु थियो जो कंहिं ॾिठो कोन न त मुंहिंजी बेइज़ती थी पई आहे चई इहो अम्मा खे चई अम्मा अचे मुंहिंजे हुन खां बाबे खे वरितो परे चईंसि चई हिन खे न चवंदो कर चई अॼु त ॿुधायां हिन जी ॻाल्हि चई जॾहिं हे मुंहिंजे पेट में हो बचो हे नबी साईं खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ पाण हवाल थो ॿुधाए चई साईं मुंहिंजे अमड़ बाबे खे चयो त जॾहिं हे मुंहिंजे पेट में बचो हो त मूंसां अलाह ॻाल्हाईंदो त बाबे कावड़ में अम्मा ॾे ॾिठो मां हैरान थी वियुमि त अम्मा मुंहिंजे बारे में कहिड़ी थी ॻाल्हि करे बाबे सां चई मूंसां अलाह ॻाल्हाईंदो अलाह मूंखे चवंदो त या अमत अल्लाह अला तहक़ीक़ अबशरी बिल वलदिल अतीक इस्मु फिस समाए सिद्दीक़ ले मुहम्मदिन साहिबुम व रफ़ीक चई अलाह मूंखे ईअं चवंदो छा या अमत अल्लाह ए अल्लाह जी बानी अला तहक़ीक़ हीअ सची ॻाल्हि थी तोखे बिशारत हुजे इब्न अल अतीक पुट जी अतीक चइबो आहे जेको आज़ाद माना जहन्नम जे बाहि खां आज़ाद चई या अमत अल्लाह अला तहक़ीक़ अबशरी बे इब्न अल अतीक इस्मु फिस समाए सिद्दीक़ इन जो नालो आसमाननि में सिद्दीक़ आहे ले मुहम्मदिन साहिबुम व रफ़ीक आख़िर ज़माने जे नबी मुहम्मद करीम जो साथी रफ़ीक थींदो चई मूंसां अलाह ईअं ॻाल्हाईंदो इहा जो अम्मा बाबे खे चयो त मूंखां बाबे हथु कढियो अम्मा ते बि कावड़ करे बाबो घर खां निकिरी वियो ॿाहिरि मां इहा ॻाल्हि नोट कई मां अम्मा खे चयुमि त अम्मा अलाह कीअं तोसां ॻाल्हाईंदो अलाह अम्मा साईं मूंखे इहो सॼो वाक़ियो ॿुधायो जेको अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो हे हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿिया बि खोड़ वाक़िया आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ईअं बि रिवायतुनि में ईंदो आहे त अबू बकर सिद्दीक़ जॾहिं मुस्तफ़ा खे गारे सौर ते खणी मथे पहुता गार जी सफ़ाई कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जन खे चयो साईं अचो आराम कयो पर पाण अबू बकर सिद्दीक़ साईं जन सां हिकिड़ी ॻाल्हि कई त साईं मूंखे थोरी उञ तकलीफ़ ॾिए थी उञ ॾाढी लॻी आहे उञ पाण फरमायूं त पोइ अबू बकर ॿाहिरि थोरो ॾिस चई हिते त पहाड़ ते त का अहिड़ी वसम कोन्हे पाण फरमायूं तूं ॾिस इमाम लंबिया जे चवण ते अबू बकर सिद्दीक़ थो फरमाए त मां ॿाहिरि निकितुसि ॿाहिरि जो निकितुसि हीअं पथरनि खां ॾिठुमि त सुभान अल्लाह हिकिड़ो ॾाढो चश्मो सुहिणो खीर वांगुरु साफ़ वॾो बर्फ़ वांगुरु थधो चश्मो हुजे मां पी करे ढो कयो मोटी आयुमि साईं जन फरमायो त अबू बकर कुझु हथु आयो साईं हेॾे क़िस्म जो मां अॼु ॾींहं ते अहिड़ो पाणी न ॾिठो इमाम लंबिया फरमायो त अबू बकर जॾहिं तो पाणीअ जी उञ जी दाह कई त अल्लाह तबारक व तआला मूं ॾे वही कई
त अॼु अबू बकर जे लाइ मां जन्नत जे चश्मनि मां हिकिड़े जो छेड़ो एॾां थो कयां, चएसि त वञी पाणी पी। इहो अबू बकर सिद्दीक़।